हैदराबाद में कमिश्नर हैदराबाद डिवीजन खालिद हैदर शाह सां शाह लतीफ़ इल्मी अदबी फोरम के वफ़द जी शफ़ी मल्हा फ़कीर अमीर बख्श लाखो जावेद शेख हकनवाज़ मंगनहार हाशिम मल्हा ॿियनि जी अॻवाणी में मुलाक़ात करे लिखनि में दरख़्वास्त ॾींदे चयो त गवर्नमेंट डिग्री मांझनि जी इमारत में टीओ प्राइमरी मेल फीमेल जूं ऑफिसूं क़ाइमु आहिनि। तदरीसी अमल पे इंतहाई मुतासिर पियो थिए। इन्हनि खे पंहिंजूं ऑफिसूं मांझनि में मौजूदु आहिनि। इन्हनि ऑफिसनि में शिफ्ट कयो वञे, तालीम मुतासिर थियण खां बची वञे। काफ़ी कॉलेज जा कमरा उन्हनि जे हवाले आहिनि। डिग्री कॉलेज में ग्रेजुएशन जा क्लास भी शुरू थींदा। इन लाइ बि कमरनि जी सख़्त ज़रूरत आहे। इन ते कमिश्नर हैदराबाद डिप्टी कमिश्नर ॼाण छोरो AC2 खे लेटर कढी मसइले ते फौरी हल करे TO मेल फीमेल पंहिंजी ऑफिसनि में शिफ्ट कयो, जीअं तदरीसी अमल कॉलेजनि जी मुतासिर न थिए। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।